के गुजार ॾिनी त माल जी ज़मीन जन में, माल जी हाकिम मन सां हाकिम जो साथ, माल जी पुगी माल जी रही, ज़मीन जा लक माल जी रही, माल जी पुगी हाकिम जो साथ, ज़मीन जा लक। माल जी ज़मीन जन में, माल जी हाकिम मन सां चे रही मंझ लकन सा साथ न पुगी ससवी, रही मंझ लकन साथ न पुगी ससवी। अदा वीडियो में गुजरात भंजनी सेल कई थी दोस्तन के। अरे जेकॾहिं माना मक़सद समझी वीडियो गुजरात वणे तो वाह वाह कजो। अदा गुजरात हुई तो बोली उज़बो नालो न दे, जे उज़बे सां नाल बोली कपड़ो थे। मारवी पई चे उमर बादशाह के एक जन सहेलिन के त बोली उज़बो नालो न दे, जे उज़बे सां बोली कपड़ो थे। बोली जी अहिड़ी उज़बे जी ज़बान नालो अल्लाह, बोली जो हाओ कपड़ो कारो, बोली जो हाओ कपड़ो कारो, उज़बे जी ज़बान नालो अल्लाह, बोली जी अहिड़ी। चेती बोली उज़बो नालो न दे, जे उज़बे सां बोली कपड़ो थे। चे अहिड़ी ज़बान मूंखे अल्लाह न दे, जंहिं ज़बान सां तुंहिंजे लाइ शादी जो हावकारो थे। शादी जो तव्हांखे सम्झाइण लाइ चाहियां थो, पर चए थो बोली उज़बो नालो न दे, जंहिं उज़बे सां बोली कपड़ो थे। अहिड़ी ज़बान मूंखे अल्लाह न दे, जंहिंसां मूंखां तोला हाकारो थे। हाकारो लाज़मी शादी लाइ उमिरि चयो पे। अहिड़ी ज़बान मूंखे अल्लाह न दे, जो तुंहिंजे लाइ मूंखां हाकारो थे। अल्लाह उहा ज़बान न ॾे, तूं मुंहिंजो भाउ आहीं, उनजे करे हाकारो तुंहिंजे लाइ कोन थिए। अदा गुजरात वणे त वाह वाह कजो, समझ में आई तो गुजरात वणे तो वाह वाह कजो।